अस्सलाम वालेकुम। असां आम यूट्यूबर्स के ॾिठो आहे त जॾहिं हू इंटरव्यू या का डिस्कशन रिकॉर्ड कंदा आहिनि त उन्हनि वटि हिकिड़ी बोया माइक हूंदी आहे जंहिंमां हू कमु हलाईंदा आहिनि। कंहिं महिल असां हिकिड़े के बंदे खे यूज़ कराईंदा आहियूं, कंहिं महिल ॿिए बंदे खे यूज़ कराईंदा आहियूं। ऐं असांखे ख़बर आहे त एंड्रॉइड मोबाइल में माइक जो हिकिड़ो ई जेका जेको हेडफोन जो हूंदो आहे असां उनखे इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे अगरि इन मसइले खे ॾिसिजे त का हिकु जेक वारियूं ॿ माइक्स हुजनि जिन मां असां इंटरव्यू या डिस्कशन रिकॉर्ड करे वठूं। सो असां उनखे मसइले खे नज़र में रखंदे असां बोया जी हिकिड़ी माइक ऑर्डर कई आहे जेका हिकु जेक में ॿ माइक्स आहिनि। असां ही अनबॉक्स बि गॾिजी कंदासीं ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त हिन जी क्वालिटी कीअं आहे, छा असांखे हिकु आम मोबाइल में उहा बहितर रिज़ल्ट ॾिए थी या न, वठणु घुरिजे या न। सोचूं त स्टार्ट कयूं था पंहिंजी अनबॉक्सिंग खे ऐं लास्ट में असां हिन जी क्वालिटी बि चेक कंदासीं। जॾहिं का डिस्कशन थिए थी त हीअ माइक केतिरो रिज़ल्ट ॾिए थी असांखे। असांजे नाज़रीन सां शेयर कयो त तव्हांजो तालीमी सफ़र कीअं रहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु घणी महिरबानी, तव्हां हिन लाइक़ु बणायो त पंहिंजे तजुर्बात जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल करे सघिजे। इब्तिदाई पंहिंजे प्राइमरी स्कूल शहदाद कोट खां पंहिंजे तालीमी सफ़र जो आगाज़ कयो आहे।